जय झूलेलाल। नए साल जूं अवां सभिनी खे लख लख वाधायूं। नओं साल नई उमेदूं आणींदो हरदम। चल ख़ुशियूं ई ख़ुशियूं माणो अवां। हिन साल में न माणियो कॾहिं को बि गम। इहा ई दुआ, इहा ई आशा आहे असांजी त असां सभिनी जे लाइ ही नओं साल नयूं उमेदियूं, नयूं ख़ुशियूं, नया सुठा सुठा पल खणी असां लाइ अचे। चवंदा आहिनि कंहिं बि नई शइ जी शुरूआत, सुठे कार्य जी शुरूआत भॻवान जे नाले सां कबी आहे। ऐं तंहिं करे अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे इहो असां शुरू कंदासीं साईं धीरज लाल जी जे आसीसुनि सां, उनजे उपदेश सां। त मां उन्हनि खे अर्ज़ु कंदसि, असां मां केरु न सुञाणियो उन्हनि खे। मां तमामु नंढी आहियां, उन्हनि जी वाक़फ़ियत ॾियण लाइक़ु ई कोन आहियां, पर अमरावती में रहंदड़ साईं कंवरधाम ऐं साईं कंवरराम साईं जिन जा ग्रेट ग्रैंड सन साईं धीरज लाल अॼु असांजे विच में आहिनि। ऐं तमामु असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उन्हनि असांजी नींड क़बूल कई ऐं असांजे शो में आया आहिनि। ही पाण बि फेसबुक ते, सोशल मीडिया ते तमामु घणा एक्टिव आहिनि ऐं असां ॾिठा आहिनि केतिरा न शोज़ हिननि कॉन्सेप्चुलाइज़ कया आहिनि ऐं ऑर्गेनाइज़ कंदा रहंदा आहिनि। नई टहीअ खे अॻियां वधाईंदा आहिनि ऐं सदाईं हमेशह उन्हनि खे एनकरेज कंदा आहिनि त हू ॻाइनि, वॼाइनि ऐं सिंधीअ में ॻाल्हाइनि। ऐं अॼु असांजे विच में हू असांखे न्यू ईयर जो संदेश ॾींदा, त मां चाहींदसि त उन्हनि खे स्क्रीन ते वठी अचो। जय झूलेलाल, सचो साईं जय सतराम, झूलेलाल, सुहिणो सचो कंवरराम। सतराम, सुहिणो कंवरराम। पहिरीं त मां तव्हांखे थैंक यू चवां जो तव्हां असांजी हिकु सॾ ते हा चई आहे। इहो ॾेखारे थो असां तव्हांखे केतिरो सिंधियत सां प्यार आहे ऐं सीता सिंधु भवन सां प्यार आहे। थैंक यू वेरी मच, तव्हां अॼु असांजे शो ते आया ऐं ही न्यू ईयर जो मैसेज ॾेई रहिया आहियो। थैंक्स तव्हां सभी जो, बिकॉज while growing up नंढेलाल को सीता सिंधु भवन इज हिज फेवरेट। जी जी त जी तव्हांजा ग्रैंडफादर या चावला सर, जी नंढपण में उन्हीं सां बि मुलाक़ात थी आहे। मुंहिंजे पिता साहब सां गॾु हुआसीं असां बॉम्बे में। जी तो जी जी बीइंग ऑन सीता सिंधु भवन इज ऑलवेज अ प्लेजर। त उते त ना करण जो सवाल ई कोन्हे। साईं थैंक यू सो मच। हिकु भेरो वरी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नंढी ॿुधायां त मुंहिंजी जेका ॾाॾी हुई, हाणे मां त साईं कंवरराम खे कोन ॾिठो, पर मुंहिंजी जेका ॾाॾी उहा बि ॾाढी नंढी हुई। उन्हनि जी, खे साईं कंवरराम, मुंहिंजे पिता साहिब मूंखे ॿुधायो त उन्हनि खे साईं कंवरराम लोली ॾिनी हुई। त लोली। जॾहिं इहे ॻाल्हियूं ऐं आखाणियूं असां ॿुधंदा आहियूं ऐं साईं कंवरराम जे बारे में एतिरो सभु सुठो सुठो ॿुधणु मिलंदो आहे, त असांजो अक़ीदो, असांजो विश्वास उन्हनि में एतिरो आहे साईं कंवरराम में। ऐं इन खां वधीक वॾी ॻाल्हि असां लाइ कान्हे त तव्हां असांजे शो में अॼु आया आहियो ऐं हिन नए साल जी शुरूआत थिए थी तव्हांजे शुभ वचननि सां। बिल्कुलु। त तव्हांखे बि पहिरों 2021 नए साल जी लख लख वाधायूं। महिरबानी। सारी संगत खे, पूरे सिंधियत खे, सभी भाइर भेनर खे नए साल जी करोड़ करोड़ अनंत अनंत वाधायूं। 2020 पाण ॾिठोसीं, खोड़ कुझु सेखारे वियो आहे पाण खे। पाण केतिरो बि चऊं बुरो साल हुयो, सभु लॉकडाउन हुआसीं, सिचुएशन सभिनि जी थोड़ी टाइट हुई, कम धंधा बंदि हुया। पंहिंजे सिंधियुनि जा त कम धंधा त ईअं हूंदो आहे कि नौकिरियुनि खां वधीक दुकानदार आहिनि, त सभु दुकान अलाए घणा महीना बंदि हुयूं। बट जीअं चवंदा आहिनि कि जेको बि थिए थो सभु पहिरें को रचियल आहे। हो त वही जो राम रची राखा। ऐं खोड़ पाण सुठे सां इन बारे में सोचियूं त मूंखे ईअं लॻंदो आहे कि 2020 एक्चुअल में हिकु फ़ाइदेमंद साल हुयो। अलाए घणो कुझु सिखण लाइ मिलियो आहे, अलाए घणो कुझु ॼाणण लाइ मिलियो आहे, पंहिंजो पाण खे ॼाणण लाइ मिलियो आहे। हर हिकु ॼणे खे, जेके माण्हू पाण सभु ॾिसूं पिया कि रेट रेस में लॻियल हुआ, एॾो बिज़ी शेड्यूल, न कंहिंजे लाइ टाइम, न दोस्तनि लाइ टाइम, न फैमिली लाइ टाइम, they got time to sit with the family, think what they are. त इहो हिकु खोड़ ई बेनिफिट मां ॾिसां थो। काफ़ी गोल्स, काफ़ी एम्स फ्यूचर जे बारे में क्लियर थिया, जेके कुझु अननेसेसरी गोल्स खई करे बि पाण रेट रेस में भॼूं पिया।
उहे क्लियर थिया कि दे आर नॉट सो नेसेसरी. वी केम टू नो कि व्हाट आर द प्रायोरिटीज ऑफ लाइफ. प्लस सिंधियत जी ॻाल्हि करूं त सिंधियत जी एकता जेकी 2020 में नज़र आई थ्रू दी सोशल मीडिया ऑफकोर्स, उहा इनखां पहिरियों एतिरी एकता कॾहिं नज़र न आई. फेसबुक ते त ईअं लॻे पियो कि पूरे विश्व जा सिंधी सभु हिकु थी बीह रहिया आहिनि. प्रोग्राम सीता सिंधु भवन जो हुजे, कवरधाम जो हुजे, ॿिया ई काफ़ी सुहिणा सुहिणा पेज आहिनि. दीपक भाई जो पेज आहे रेडियो सिंधी. त ईअं ई हर पेज ते ॾिसूं पिया कि ऑल ओवर द वर्ल्ड जा सिंधी हिकु साथ बीठा आहिनि. त इहो एकता जेकी पाण खे हिन लॉकडाउन में मिली आहे, उम्मीद आहे कि रियल में बि जेके हाणे नयो साल आयो आहे, कुझु रियल इवेंट्स शुरू थिया आहिनि, माण्हू हाणे ॿाहिरि निकिरनि था, त इहा ई एकता अचण वारे जेके बि साल आहिनि, ऐं मां चवां थो सदाई इहा एकता क़ाइमु रहे. नए साल जूं वाधायूं मां वरी को ॾींदे हुए इहो चवंदुमि कि सिचुएशन जेकी बि हुजे, जीअं 2020 त थोड़ी टफ हुई, पर ईअं ई लाइफ में नंढियूं वॾियूं घणियूं सिचुएशन ईंदियूं आहिनि. त हिकु ॻाल्हि जेकी पाण लास्ट ईयर को सिखी आहे कि उहो तव्हांजे मेंटलिटी, तव्हांजी सोच जे मथां आहे कि तव्हांखे कीअं खणंदा था. या त तव्हां उदास थी वेही रहियो, या उन सिचुएशन में भी कुछ पॉजिटिव कढी छो. इट्स अप टू यू हाउ यू रिएक्ट, हाउ यू टेक इट. इट्स सिंपल थिंग. इहो आहे कि हर शइ तव्हांजी थिंकिंग जे मथां आहे. इफ यू थिंक पॉजिटिव, द रिजल्ट्स विल बी पॉजिटिव. एज वी सीन कि 2020 में भी जंहिं महिल सभु प्रोग्राम्स बंदि हुआ त असां उदास न वेही रहियासीं. वी टुक सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म कयोसीं कि हा भाई सिंधियुनि जा त मेला लॻंदा ई रहंदा, सिंधियुनि जा मेला त कॾहिं बंदि थियणा कोन्हनि. लॉकडाउन आहे त फेसबुक ते सही. तो ऑलवेज ट्राई टू ब्रिंग अ पॉजिटिव साइड ऑफ एनी सिचुएशन, और रिजल्ट्स खोड़ सुहिणा ई निकिरंदा वे. संतनि जी रहमत पंहिंजे समाज ते एतिरी तो, तव्हां बसि साईं चवंदा आहिनि तव्हां हिकु कदम वधायो, अॻु वठी हलण जो कमु मुंहिंजो आहे. जेको उहो हिकु कदम आहे न, उहो तव्हांखे पाण खणणो आहे. जेको तव्हां ड्रिजंदव, डेयरिंग जी ॻाल्हि आहे, कॉन्फिडेंस जी ॻाल्हि आहे, या जजमेंट जी ॻाल्हि आहे, करूं न करूं, साईं चवंदा आहिनि बसि तव्हां हिकु कदम त वधायो सही राह ते, पोइ अॻुवां असां वेठा आहियूं. त इन तरह सां साईं झूलेलाल जी, सचे साईं जी, संत कंवरराम जी एॾी महिर आहे पंहिंजे समाज ते. त तव्हां नेकी जी राह, पॉज़िटिव एटीट्यूड सां अॻु वधंदा वे त सुठा फल अचणा ई आहिनि. ऐं कॾहिं इहो न सोचंदा करो कि समाज लाइ मां सेवा छो करां, मूंखे समाज छा ॾींदो आहे. काथे काथे ईअं एप्लीकेबल हूंदो आहे कि पहिरियों तव्हां सेवा करो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कि समाज तव्हांखे छा थो ॾेई सघे. फोकस ऑन योर कॉन्ट्रीब्यूशन. ॿियो छा करे थो, हिन छा कयईं, केरु कहिड़ी सेवा करे थो, न तव्हांखे छा सेवा करणी आहे, तव्हांजे अंदरि छा गट्स आहिनि. फोकस ऑन योर कॉन्ट्रीब्यूशन. तव्हां समाज खे कुझु ॾींदा त डेफिनेटली समाज बि रिटर्न में कुझु ॾींदो आहे. त काफ़ी ॼणा इन करे अॻु नथा वधनि कि समाज असांजे लाइ छा कयो आहे, या मां इहा सेवा छो करां. मां इहो टॉपिक इन करे कढियो कि कल ई हिकु मीटिंग में इन ॻाल्हि ते चर्चा हले पई, त मां हिकु शॉर्ट मैसेज ॾियणु चाहींदुमि कि फोकस ऑन योर कॉन्ट्रीब्यूशन. तव्हां समाज खे छा ॾियो था, उन ते फोकस करो. रिजल्ट्स विल बी पॉजिटिव अगेन. जय झूलेलाल. सचो सतराम. सिंगो कंवरराम. सचो सतराम एंड थैंक यू सो मच साईं. तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि चई. त एतिरो असां सिंधी जेतिरो वेझा आया आहियूं हिन साल में, मूंखे नथो लॻे कंहिं साल में इहो थियो आहे. ऐं माना अमरावती में वेठल, या इंदौर में वेठल, या पुणे में वेठल, या चाहे यूएस में वेठल, असां सभु गॾु थिया आहियूं. ऐं इन खां सुठो शायदि कुझु थी न सघे हा कॾहिं. त महिरबानी तव्हांजी तमामु घणी, ऐं तव्हांजी आसीसुनि लाइ थैंक यू सो मच साईं. माय प्लेजर. सचो ईअं ई सतराम. असां सां जुड़ियल रहिजो, ऐं ईअं ई असांखे आसीसूं कंदा रहिजो हमेशह. बिल्कुलु बिल्कुलु. जय सच सदाई गॾु. सतराम, जय जरवारी, सदा बहार.